एशिया खंड जे अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत कलंदर लाल शहबाज जो 773 उर्स मुबारक जो तकरीबु 3 ॾींहं बि जारी आहिनि। सूबाई वज़ीर सकाफ़त से ज़ुल्फ़िकार अली शाह शहबाज ऑडिटोरियम में मुनक़िद कयल अदबी कॉन्फ्रेंस ऐं राग रंग जी महफ़िल में ख़ासि महिमान तौरु ख़िताब कंदे चयो त कलंदर जी धरती सां असांजो पुराणो रिश्तो आहे। हिन चयो त संदसि वालिद जी दोस्ती सैयद अब्दुल्ला शाह सां हुई। जॾहिं बि गॾु ख़ुदा बख़्श वञणु थींदो आहे त मां कलंदर जे मज़ार ते हाज़िरी ज़रूरु ॾींदो आहियां। हिन चयो त आऊं पार्टी क़यादत जो शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे सकाफ़त जो कलमदान ॾिनो। कुझु महीना अॻु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो उर्स सकाफ़त खाते करायो। अॼु वरी लाल जी ख़िदमत जो मौक़ो मिलियो आहे। पंजाब ऐं बलोचिस्तान जा ज़ाइरीन बि हिते पहुतल आहिनि। मां इन्हनि खे बि भलीकार चवां थो छो जो सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे। हिन चयो त सिंध जी तारीख़ 5000 साल पुराणी आहे ऐं कॾहिं बि कंहिं सिंधी हथ में हथियार नाहे खयो। जॾहिं त शहबाज ऑडिटोरियम में राग रंग जी महफ़िल में उस्ताद हनीफ लाशारी, उस्ताद वाहिद बख्श लाशारी, नाले वारी गुलकारा सनम मारवी, दीबा सहर, ज़ामिन अली ऐं ॿियनि फ़नकारनि फ़न जो मुज़ाहिरो कयो। दोस्ती साईं अब्दुल्ला शाह सां तमामु पुराणी जॾहिं असीं हिन दुनिया में जाइली कान हुआसीं उन खां वक़्त में ऐं सम्झां थो जॾहिं बि तव्हां मटींदा हुआसीं कलंदर जी ज़ियारत करे पोइ अॻियां वेंदासीं या अक्सर हींअर कड़ी ख़ुदा बख़्श वञणु थींदो आहे त ईंदे या बींदे कोशिशि कंदा आहियूं खे ऐं सम्झां थो तमामु ख़ुशनसीब माण्हू शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो सुगड़ बहार ऐं राग रंग जी महफ़िल तां हिते जिसने पुकारा